F9 न्यूज़ में भली कार ख़बरुनि अपडेट जे सिलसिले खे वधाईंदे जोहीमा रिपोर्ट शामिल कंदासीं त वाही पांदी काछे जे इलाइक़े शोरी में ठहंदड़ समाल डैम जे कम दौरान ठेकेदार पारां नाक़िस मटीरियल इस्तेमाल करण ख़िलाफ़ सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरनि ॻोठनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे नारेबाज़ी कई आहे। नाक़िस कम बंदि करण जो मुतालबो कयो आहे। शहरनि वकार रफ़ीक रुस्तमानी, मुनव्वर ब्राह्मणी, मुनीर ब्राह्मणी ऐं ॿियनि गोरख रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हथनि में बैनर खणी सख़्त नारेबाज़ी कई। उते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त ठेकेदार अल्लाह बख़्श जमाली इरिगेशन अमले सां मिलीभगत करे किरोड़े रुपयनि जी करप्शन करे रहियो आहे। नाक़िस मटीरियल इस्तेमालु करण सबबि डैम जे भितियुनि में ॾार पइजी विया आहिनि, जंहिं सबबि आसपास जे इंसानी आबादी मुतासिर थियण जो अंदेशो आहे। हुननि चयो त नाक़िस मटीरियल सां ठहंदड़ डैम जे इम्कानी टुटण सां वरी तबाही अची सघे थी। हुन वधीक चयो त हुकूमत किरोड़े रुपयनि जी स्कीम इलाइक़े जे भलाई लाइ मंज़ूर कई, पर करप्ट ठेकेदार ऐं आपाशी अमलदारनि डैम खे इलाइक़े वासियुनि लाइ ज़हमत बणाए छॾियो आहे। हिन चयो त करप्ट ठेकेदार इलाही बख़्श जमाली ऐं नाक़िस कम में भितियुनि ख़िलाफ़ इंक्वायरी कई वञे।